अवामी तहरीक अॻवान जो चोरनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ जी घुर। रिपोर्ट मूजिब टंडे आदम जे बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ धणी बख़्श लाशारी में 15 ॾींहं अॻु अवामी तहरीक अॻवान ग़ुलाम कादिर माकोड़ाणी जे सीधे जी दुकान तां नामालूम चोर रात जे वक़्तु चोरी करे विया हुआ। बी सेक्शन थाणे ते NC दाख़िल कराई वई, जंहिं बाद चोरनि जी सुञाणप ज़ाहिद वल्द आचर, बिलावल वल्द अलहवरायो, जावेद ऐं अल्लाह ॾिनो उर्फ़ ॾाढो माकोड़ाणी रहंदड़ ॻोठ पीरल खान माकोड़ाणी तौर थी। थाणे ते FIR दाख़िल कराई वई। पुलिस ॿ जवाबदार बिलावल ऐं जावेद खे गिरफ़्तार कयो, पर मुख्य जवाबदारनि ज़ाहिद ऐं अल्लाह ॾिने माकोड़ाणी खे बी सेक्शन थाणे जी पुलिस गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। हुन चयो त गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिद वल्द आचर ऐं जवाबदार बिलावल जो वालिद अल्लाह वरायो माकोड़ाणी असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त केस तां हथ खणो, न त अव्हां खे खून करे मारे छॾींदासीं ऐं वधीक नुक़सान रसाईंदासीं। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।